अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रोमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे इंटेरोगेटिव सेंटेंसिस जे बारे में। हाणे क्वेश्चन इहो आहे त इंटेरोगेटिव सेंटेंस छा आहे, पाण इहो छो यूज़ कंदा आहियूं, सही आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त इंटेरोगेटिव सेंटेंस जेका आहे उहो पाण क्वेश्चन पुछण लाइ यूज़ कंदा आहियूं। जॾहिं पाण खे को क्वेश्चन पुछणो आहे त उन लाइ पाण इंटेरोगेटिव सेंटेंस यूज़ कंदा आहियूं। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त इंटेरोगेटिव सेंटेंस ठाहिण लाइ हेल्पिंग वर्ब या ऑक्सिलरी वर्ब जो यूज़ थींदो आहे। ऐं ऑक्सिलरी वर्ब या हेल्पिंग वर्ब जेका आहे उहो टेंस जे हिसाब सां ठाहियो वेंदो आहे। टेंस प्रेज़ेंट आहे, परफेक्ट आहे या फ्यूचर आहे, उन हिसाब सां ठहंदो आहे। उन हिसाब सां ऑक्सिलरी वर्ब या हेल्पिंग वर्ब जो यूज़ थींदो आहे। हाणे तव्हांजे साम्हूं हिते हिकिड़ो फॉर्मूलो लिखियलु आहे जंहिंमें लिखियलु आहे हेल्पिंग वर्ब जेका हेल्पिंग वर्ब आहिनि उहो यूज़ थियनि पिया हिते डू या डस प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। इहो फॉर्मूलो आहे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो, सही। हाणे मां तव्हांखे इन जी एग्ज़ाम्पल सां थोरो सम्झायां ऐं पोइ मां ॿुधायां थो त मां इहो फॉर्मूलो छो यूज़ कयो आहे। हिते एग्ज़ाम्पल में तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे छा तव्हां स्कूल वेंदा आहियो, हिन जो छा थींदो डू यू गो टू स्कूल क्वेश्चन मार्क। छा तव्हां टाइम ते स्कूल वेंदा आहियो, हुन जो छा थींदो डू यू गो टू स्कूल ऑन टाइम क्वेश्चन मार्क। हाणे लिखियलु आहे छा तव्हां मोबाइल इस्तेमालु कंदा आहियो, हिन जो छा थींदो डू यू यूज़ मोबाइल क्वेश्चन मार्क। हाणे मां तव्हांखे फोर्थ एग्ज़ाम्पल ॿुधायां त लिखियलु आहे छा हू क्रिकेट खेॾंदो आहे, डज़ ही प्ले क्रिकेट क्वेश्चन मार्क। हाणे इहो हुई कुझु एग्ज़ाम्पल्स। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त मां प्रेज़ेंट इंडेफिनिट जो फॉर्मूलो छो तव्हांखे ॿुधायो। मां इहो ॿुधाइण पियो चाहियां त हिन में हेल्पिंग वर्ब यूज़ थींदा आहिनि, सही। हेल्पिंग वर्ब जेका आहिनि उन जी हेल्प सां पाण इंटेरोगेटिव सेंटेंस ठाहींदा आहियूं। ऐं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जा मां हेल्पिंग वर्ब इन करे यूज़ कया आहिनि, मां ऑलरेडी तव्हांखे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस सेखारे चुको आहियां, त मां उहो ई इन करे रिपीट कया आहिनि त तव्हांखे इहो शइ बिल्कुलु क्लियर थी वञे त इंटेरोगेटिव सेंटेंस छा हूंदा आहिनि ऐं छो यूज़ थींदा आहिनि। मां हिकिड़ी दफ़ा वरी रिपीट करे छॾां, क्वेश्चन पुछण लाइ पाण इंटेरोगेटिव सेंटेंस यूज़ कंदा आहियूं। जीअं जीअं पाण टेंसिस में अॻिते वधंदासीं ऐं अॻिते पढ़ंदासीं तव्हांखे हर शइ क्लियर थींदी वेंदी ऐं तव्हां इंटेरोगेटिव सेंटेंस पाण बि ठाहींदो इंशाल्लाह नेक्स्ट टाइम जॾहिं ॿिया सेंटेंस हूंदा इंटेरोगेटिव जे बारे में तॾहिं, ठीकु आहे। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।